मेहर सिंध सरकार पारां 2021 में सिंध के मुख़्तलिफ़ हायर सेकेंडरी स्कूलों में मुक़रर कयल सब्जेक्ट स्पेशलिस्ट इंटरनीस उस्तादन जो काशिफ मुस्तफ़ा मोहम्मद हारून सोढर इमरान अली पंवर नजम अली सोलंगी मेंजी अॻवानी में मुतालबनि जी मंझि ताईं बहाली लाइ नेशनल प्रेस क्लब मेहर अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हुन चयो त सिंध हुकूमत असांखे 2021 में सिंध के मुख़्तलिफ़ हायर सेकेंडरी स्कूलों में 700 खां वधीक उस्तादनि खे मुक़रर कयो हो, जंहिंखां पोइ असां इंटरनीस स्कूलों में तालीमी मयार बेहतर करण लाइ भरपूर कोशिशूं कयूं। स्कूलों में नुमाइशूं मुंतज़िम करण, महीनेवार इम्तिहान वठण ऐं गैर निसाबी सरगर्मियुनि खे फ़रोग़ ॾियण, शागिर्दनि में हौसला अफ़ज़ाई पैदा करण, स्कूल में हज़ारें शागिर्दनि खे तालीम जी ज़ेवर सां रोशनास करण पंहिंजो फ़र्ज़ु सम्झूं था। हुन चयो त सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जे स्कूलों में हिन वक़्त बि सब्जेक्ट स्पेशलिस्ट जी शदीद खोट आहे ऐं सिंध में हज़ारें जायूं ख़ाली पियल आहिनि। असीं वज़ीर आला सिंध वज़ीर तालीम खां मुतालबो कयूं था त सब्जेक्ट स्पेशलिस्ट इंटरनीस जे मुलाज़मनि खे फ़ौरी तौर ते बहाल करे असांजी बेचैनी खे दूर कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।